जय झूलेलाल। परिवार ऐं व्यापार जे अलावा असांजो हिन सामाजिक परिवेश में समाज जे प्रति कुछ उत्तरदायित्व या फर्ज आहे। हिन समाज खे असां छा ॾिनो आहे? छा कॾहिं असां इहो वीचार कयो आहे? छा अवां में आहे उहो जुनून जेको ॾेई सघे सिंधी समाज खे सुकून? अॼु जे परिवेश में हिकु स्त्रीअ घर गृहस्थीअ जे कमनि खां उथी करे समाज जे हर खेत्र में पंहिंजी उपस्थिति दर्ज कराई आहे। न ख़ाली उपस्थिति दर्ज कराई आहे, गॾोगॾु हुन पंहिंजी महिनत ऐं क़ाबिलियत सां पंहिंजी अलॻि पहचान ठाही आहे ऐं पुरुष जे वर्चस्व खे चुनौती बि ॾिनी आहे। सेंट्रल सिंधी पंचायत सतना द्वारा हिकु महिला कमेटीअ जो गठन समाज में महिलाउनि जी सहभागिता वधाइण लाइ कयो वियो आहे। सेंट्रल सिंधी पंचायत सतना हिकु सामाजिक संस्था आहे। हिन जे बारे में कुझु ॼाण तव्हांखे ॾियां थी। सेंट्रल सिंधी पंचायत सतना 68 साल पुराणी संस्था आहे। हीअ रजिस्टर्ड संस्था आहे। हीअ निस्वार्थ सेवा भावना सां ई कमु कंदी आहे। हिन संस्था में राजनीति, दिखावो या ग्लैमर बिल्कुलु न हलंदो आहे। 2018 खां पोइ हिन संस्था जो विस्तार करण लाइ पुनर्गठन कयो वियो। हिन संस्था में 42 सदस्यनि जी नियुक्ति कई वई। समाज जी घुर ते हिन संस्था न ख़ाली स्थानीय स्तर ते गॾोगॾु प्रांतीय स्तर ते ऐं राष्ट्रीय स्तर ते बि घणेई कम कया आहिनि। मां माया वसंदानी अव्हां सभिनी खे हिकु निमाणी वेनती थी कयां, हिकु प्रार्थना थी कयां, रिक्वेस्ट थी कयां कि अव्हां सभई वधीक सां वधीक संख्या में हिन सेंट्रल सिंधी पंचायत व्हाट्सएप ग्रुप में शामिल थी करे पंहिंजो सक्रिय सहयोग ॾेखारियो ऐं इन खां पोइ जॾहिं तव्हां सेंट्रल सिंधी पंचायत सतना में अचो तॾहिं बि निस्वार्थ सेवा भावना सां ई सक्रिय सहयोग ॾेखारियो ऐं पंहिंजे समाज में पंहिंजो योगदान ॾियो। यादि रखो त अॼु न योगदान कंदा त कॾहिं कंदा ऐं अव्हां न कंदा त केरु कंदो? अव्हां जी ॼाण लाइ ॿुधाए छॾियां त सेंट्रल सिंधी पंचायत व्हाट्सएप ग्रुप में जेके महिलाऊं सक्रिय सहभागिता रखंदियूं उन्हनि महिलाउनि जो ई सेंट्रल सिंधी पंचायत सतना में ई चयन थींदो। सेंट्रल सिंधी पंचायत व्हाट्सएप ग्रुप जा कुझु मेन उद्देश्य हिन नमूने सां आहिनि। पहिरियों, असांजो इष्ट देव, असांजो भॻवान श्री झूलेलाल जे प्रति समाज में जागरूकता वधाइण। ॿियों, समाज में सामंजस्य वधाइण। टियों, समाज में फैलियल कुरीतियुनि जे प्रति जागरूकता वधाइण। चौथों, सिंधियत जो वाधारो। पंजों, समाज में शिक्षा ऐं स्वास्थ्य जे प्रति जागरूकता वधाइण। छहों, व्हाट्सएप ग्रुप में मेंबरनि पारां समाज जे हित लाइ पंहिंजे वीचारनि जो आदान प्रदान। ऐं सतों ऐं अंतिम उद्देश्य आहे पंचायत जी गतिविधियुनि जी ॼाण ॾियणु। अव्हां सभिनी खे निवेदन आहे कि वधीक सां वधीक मेंबर हिन ग्रुप में शामिल थी करे निस्वार्थ भावना सां समाज जे हित लाइ सहयोग कंदा। इन्हनि शब्दनि सां मां माया वसंदानी तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो वरी जय झूलेलाल थी चवां। जय झूलेलाल।